तंगवानी वारे इलाइक़े में लेडी टीचर फ़हीमीदा खोसो पारां बायोमेट्रिक इंचार्ज अरसला डहाणी ते मुबैना हिरास सां करण वारे इल्ज़ामनि खां पोइ धुरनि में छिकताण वधी वई। लेडी टीचर जे वारसनि मथां डहाणी कबीले जे माण्हुनि पारां मुबैना हमले जी वीडियो मंज़र आम ते अची वई। लेडी टीचर पारां 2 ॾींहं पहिरियां मीडिया ज़रिए बायोमेट्रिक इंचार्ज ते ज़बरदस्ती हिरासत करण जो इल्ज़ाम पिणु लॻायो हो। DC कश्मीर पारां वाक़े नोटिस वठी कमेटी क़ाइमु करे इंक्वायरी जो हुकुम पिणु ॾिनो वियो। लेडी टीचर जा वारिस शिकायत खणी पहुता त ॾंडा बरदार माण्हुनि मथां हमलो कयो। हमले में लेडी टीचर जा वारिस ज़ख़्मी थी पिया। लेडी टीचर वारसनि समेत एहतियात कंदे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ जी अपील पिणु कई आहे। होॾां बायोमेट्रिक इंचार्ज असला डहाणी मीडिया खे ॿुधायो त स्कूल विज़िट करणु पहुतो त स्कूल बंदि हो। मुंहिंजो वधीक चवणु हो त फ़ोन ते मूंखे धमकियूं ॾिनियूं वयूं ऐं मुंहिंजे घर ते हमले सबबि छिकताण वधी आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़ तंगवानी। मेहरबानी असल में असां पंहिंजे हुकुम मुताबिक़ विज़िट ते निकितासीं। पूरा